साहब संजय दास साहब जेको समाज के दिनों समाज शाह मोट में दिनों पर सच्चाई दव केमल दुख थी दिल थी हुई अरे यार ही शाह लाख जमाना अचे पप्पू पप्पुआ जड़ो अब आगे आर पाट लगे माँ भाई चाहे आपका राजीव गांधी मुझे बहुत अच्छा लगता है, आप मुझे बहुत अच्छे लगते हो, लेकिन हमारे पप्पू जैसे नहीं हो। अब आप चाहे मैं रोटी खाता हूँ अम्मा के साथ और अम्मा ऐसा बोलती है माते माँ देखो भाई जो सच्चाई है जग के जीतण वारो बार खां जुड़े वारो वॾा असांजा RSS सां जुड़ियल हुजनि भाजपा सां जुड़ियल हुजनि पर हिते एक ही नारा पप्पू प्यारा है न। तो सचमुच में इहा ताकत इहा जेका सम्झ अहिड़ो कार्य जेकॾहिं नेताऊं हज़ारे था थियनि त किथे न किथे असां पाण में छिकताड़ करे अरे जी असांजो साहिब सांसद न एतिरी ताकत रखी सघंदो जो सेंट्रल गवर्नमेंट में मिनिस्टर हुजे हा, पर असां हिक ॿिए सां साथ कोन्हे को। असांजी कमी आहे उन्हनि कमियुनि जे लाइ कंहिंमहिल दिलि बि दुखंदी हुई। छा आहे साहिब छा न ॾिनो समाज उनखे रिटर्न में छा ॾिनो, पर जंहिंमहिल ही चमत्कार थियो न जॾहिं माण्हू खिलंदा हुया पलव पवंदो हुयो भाभी जन अमरनाथ मंदिर बस में रोअंदा हुया हिकु हिकु माता खे पेरी पिया पवनि भाई मुंहिंजो साईं मूंखे मोटाए ॾिजांइ जल्दी। सभु कोई ॼणा ईअं खिलनि पिया वेठा, पर जंहिंमहिल हाणे मां अधु कलाक अॻु में मंच तां बीह करे लाइव में चयोमांव इहो त बाबा भोलेनाथ जो माता रुक्मणी देवी जो चमत्कार जेका आशिक़ हुई अहिड़नि प्यारनि जी देवीअ की